ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर साकरो मां ॻोठ शरीफ़ रिंद जे घरनि खे बाहि लॻी वई, औरत सड़ी फौत थी वई आहे। बाहि सबबि केतिराई सड़ी ज़ख़्मी थी पिया। बाहि विसाइण लाइ ॻोठाणा गॾु थी विया आहिनि। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं न पहुतियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर साकरे मां ॻोठ शरीफ़ रिंद जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। औरत सड़ी फौत थी वई, केतिराई ज़ख़्मी थी पिया। बाहि विसाइण लाइ ॻोठाणा गॾु थी विया। फायर ब्रिगेड गाॾियूं न पहुतियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ मीरपुर साकरे में शेयर कर रहा हूँ। ॻोठ शरीफ़ रिंद जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। औरत सड़ी फौत थी वई। बाहि सबबि केतिराई ज़ख़्मी थी पिया। बाहि विसाइण लाइ ॻोठाणा गॾु थी विया आहिनि। फायर ब्रिगेड गाॾियूं न पहुतियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर साकरे मां जिथे बाहि लॻण सबबि हिकु औरत फौत थी वई आहे ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठाणा बाहि विसाइण लाइ गॾु थी विया आहिनि, जॾहिं त फायर ब्रिगेड गाॾियूं न पहुतियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर साकरे मां जिथे ॻोठ शरीफ़ रिंद में बाहि लॻी वई आहे। औरत सड़ी फौत थी वई। बाहि सबबि केतिराई सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाहि विसाइण लाइ ॻोठाणा गॾु थी विया आहिनि।